नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे रतो देरो खां ख़बर ॾिनऊं। रतो देरो में दर्जन जे सदर साईं दादा जोयो जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। हिननि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु वज़ीर आज़म लॉकडाउन ख़त्म करण जो ऐलान कयो ऐं वरी वज़ीर आला बि लॉकडाउन ख़त्म करण जो ऐलान कयो, पर ही पुलिस वारा तंग करे रहिया आहिनि। हिननि खे एतिरो इख्तियार आहे त इख्तियार ॾोरीनि ते ॾिनो वञे, असां मज़लूम ग़रीबनि दुकानदारनि ते न। हिननि जो SHO शाहिद हुसैन मेमन खे चवणु आहे त आम खाधे पीते जी शयुनि वांगुरु असांखे बि ईद ताईं दुकान खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। असां हिन ख़तरनाक वबा बीमारी जे करे 1.5 महीने खां बेरोज़गार आहियूं ऐं असां ग़रीब केॾांहुं वञूं। ऐं SHO हिननि खे कोर्ट वञण लाइ चयो ऐं हिननि जो वधीक चवणु आहे त ही ईद रुगो असांजी सीज़न आहे, जीअं असां रोज़ी करे पंहिंजे ऐं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।